अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिन। उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदा। जी हाँ दोस्तों, अवांजे पंहिंजे पसंदीदा चैनल हम सफ़र एंटरटेनमेंट ऐं न्यूज़ ते अॼु वरी गुफ्ता खणी अवांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उम्मीद आहे त अवांखे अॼोको ही गुफ्तो ज़रूर पसंदि ईंदो। गुफ्ते जे हवाले सां गुफ्तो ॿुधण खां पोइ पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कंदा त जीअं आईंदा बि असीं अवांजी पसंदि खे मद्देनज़र रखंदे अहिड़े क़िस्म जा अव्हां लाइ गुफ्ता खणी अची हाज़िर थियूं। जी हा दोस्तों, ॻाल्हि कंदा त हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर पंहिंजो गॾह काहे पीढ़ीअ ते वियो। पीढ़ीअ ते पहुतल ख़रीदारनि मां जॾहिं को गॾह खे ॾिसण लाइ अॻियां ते आयो त गॾह खे चक ते हयो ऐं जॾहिं ख़रीदार पोयां पीढ़ी संदसि गॾह जो जाइज़ो ते वरितो त गॾह उन खे लत वहाए ते कढी। ईअं वारे वारे ॿिनि टिनि वापारियुनि सां गॾह अहिड़ी कार कई। नेठि कावड़ मां हिकु ख़रीदार वताए खे चयो, फ़क़ीर अहिड़ो खटर गॾह आख़िर तूं खां वठंदो केरु? फ़क़ीर वराणियो, दादा आउं बि गॾह विकिरे लाइ कोन काए आयो आहियां, आंदो रुॻो इन लाइ अथमि त ॿियनि खे बि ख़बर पवे त मूं सां कहिड़ी वेधन आहे। जी हा दोस्तों, बिल्कुलु जीअं त अव्हांखे ख़बर ई आहे त वताए फ़क़ीर जे गुफ़्तनि में मज़ाक़ सां गॾु गॾु दानईअ जूं बि ॻाल्हियूं शामिल रहियूं आहिनि। त दोस्तों, अॼोको ही गुफ़्तो अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी पसंदि पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कंदा त जीअं अॻिते बि असां अव्हांजी पसंदि खे मद्देनज़र रखंदे अव्हां लाइ अहिड़े क़िस्म जा गुफ़्ता ॿियो मवाद ऐं आखाणियूं खणी अची हाज़िर थी सघूं अव्हांजी ख़िदमत में। ईंदड़ गुफ़्ते, ईंदड़ आखाणी, ईंदड़ कंहिं नई ॻाल्हि ताईं पंहिंजे मेज़बान अमन जलील खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, अल्लाह वाही।